जंगी शाही मां के खबर ॾींदा हलो मोहम्मद शफ़ीक़ जोकियो जी रिपोर्ट मुताबिक़ गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी उर्दू स्कूल की दीवार परसां गुज़रंदड़ गटर नाले जेका हर वक्त बंद रहण करे स्कूल के दीवार के काफ़ी नुक़सान पहुंचायो आहे। बार बार सोशल मीडिया प्रिंट मीडिया और लिखत में यूसी जंगी शाही के सेक्रेटरी के इतला कयो आहे, पर यूसी सेक्रेटरी कूड़न बिलन ठहण में फारिग नाहे। ऑफिसरन की मिली भगत से माहवार 5 लाख बजट बिना कार वहिंवार के हड़प करे रहियो आहे। स्कूल इंतजामिया ऐं ॿारनि समेत शहरी सेशन जज ठट्टो डीसी ठट्टो खां मुतालबो कयूं था त करप्ट सेक्रेटरी खां माहवार बजट की इंक्वायरी करे खेसि हटायो वञे ऐं स्कूल आॾो खुलियल गटर में पाइप लगाए बंद कयो वञे त जीअं को ॿारलो गटर नाले में किरण खां बची सघे। अस्सलाम वालेकुम जी। तो असीं हींअर उर्दू गर्ल्स स्कूल जंगशाही ते बीठल आहियूं ऐं उते तव्हांखे आउं ॾेखारींदो हलां त हीउ जो गर्ल्स स्कूल के पासे में जो गटर है यो तक़रीबन 5-6 साल थिया असां सेक्रेटरी यूनियन काउंसिल जंगशाही के दां ॾींदा अचूं, पर हू अञा ताईं कम करण खां कासिर है। ही गटर जो काफ़ी पुराणो थी चुको है। ही कैंप ते हिनजी बाउंड्री वाल जेका दीवार है ये किरी वेंदी है ऐं तव्हांखे वधीक तकलीफ़ ॼाणाए सघां थो। हिन गली बि ॾिसो, हिन का सफ़ाई कुतराई बि का कोन्हे ऐं को न को भंगी न अचे थो न को देवियूं वढजनि थियूं। ऐं हिन पासे तव्हां अचो, तव्हां ॾेखारियां त हीअ गटर लाइन जेका असां हितां सीधी वञी रही आहे उहो हिते ख्वाजा जेका मेडिकल सेंटर है उते वञी छोड़ थी करे। हाँ, ये गटर सॼो लाइन ही बंदि है त पाणी निकाली कोन थींदो। जॾहिं पाणी निकाली कोन थींदो हिन गटर में को बि नंढड़ो मैसूम ॿार जेको स्कूल शागिर्द यानी का बि किरी सघे थी, तो उनखे जानी नुक़सान भी थी सघे थो। असी डीसी ठठा के ऐं बल्दियात जे निगरान वज़ीर के गुज़ारिश कंदासीं कि फौरी हिन कदम खणी ऐं हिन के गटर लैंड के साफ़ कराए, इन ते अंदर भी पंप पहलनि स्कूल में उहे इन ते लॻाए करे ऐं इन गटर लैंड के हितां पाणी निकाल के वञे ताकि हीअ दीवार जेका किरण खां बची वञे।